अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद कयां थो ठीक ठाक ऐं ख़ैरियत सां हूंदव। अल्हम्दुलिल्लाह जी त अॼु मां पंहिंजो पहिरियों जेको आहे व्लॉग तैयार करे रहियो आहियां ऐं अॼु मुंहिंजो जेको आहे घुमण जो इरादो आहे उहो आहे पंहिंजे ॻोठ सिंधू दरिया जो अव्हांखे मंज़र ॾेखारणु। इंशा अल्लाह अॼु मां पंहिंजे पहिरें व्लॉग जी स्टार्टिंग कयां थो। उम्मीद कयां थो वीडियो पसंदि ईंदो ऐं तव्हांखे ॾेखारींदुसि पंहिंजे ॻोठ जा कुझु चंद मंज़र ऐं उन सां गॾु सिंधू दरिया जो हिकु अजीब मंज़र ऐं सुहिणियूं सिंधड़ीअ जो सिंधड़ू दरिया सिंधू दरिया जो तव्हांखे मंज़र ॾेखारींदुसि। पोइ मूंसां तव्हां हिन वीडियो में गॾु रहिजो। लाइक शेयर ऐं कमेंट्स करणु न भुलिजो। अचो त सिंधू दरिया खे ॾिसणु हलूं था। ही शाम जी पहर जो तमामु ख़ूबसूरत नज़ारो आहे। असां वधी रहिया आहियूं सिंधू दरिया जी तरफ़। असां हींअर रस्ते में आहियूं ऐं असां कच्चे रस्ते में शुरू थी चुका आहियूं ऐं असां बिल्कुलु अनक़रीब आहियूं सिंधू दरिया जे। असां वञी रहिया आहियूं थोरे फ़ासिले ते सिंधू दरिया आहे ऐं हींअर मां थकी पियो आहियां, सो मां हथ मुंहुं धोइण जे लाइ थोरो 2 मिंट साई वरिती ऐं गाॾी खे ब्रेक ॾिनो ऐं उतां फ्रेश थियुसि। बिल्कुलु मां हाणे हथ मुंहुं धोई वियो आहियां। हाणे कुझु 1-2 तस्वीरां बि कढायूंसीं ऐं उन सां गॾोगॾु हिकु अधु टिकटॉक जो वीडियो बि असां रिकॉर्ड कयोसीं। ही हिकु बहितरीनु स्लो मोशन टिकटॉक जे रिकॉर्ड करण वक़्तु जेको आहे हिकु बहितरीनु स्लो मोशन मां वरितो आहे। नोट ही जेको आहे सिंधू दरिया न आहे बल्कि ही उतां बोड जो बीठल पाणी आहे ऐं असां हींअर वधी रहिया आहियूं हाणे सिंधू दरिया जी तरफ़। त फाइनली दोस्तो ही आहे असांजो सिंधू दरिया, जंहिंजो तमामु बहितरीनु लुक ख़ूबसूरत अंदाज़ तव्हां ॾिसी सघो था। उमेद कयां थो ही तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। ही आहे सिंधू दरिया ऐं हिकिड़ी ॻाल्हि तव्हां दोस्तनि सां ज़रूरु शेयर कंदुसि त हितां जे ॻोठाणनि जी जेको आहे सिंधू दरिया ज़मीन बि पाए वियो आहे ऐं उन सां गॾोगॾु हितां जे रहवासियुनि जा घर जेके आहिनि उहे बि दरिया पाए वियो आहे ऐं हुकूमती सतह ते हिननि ॻोठाणनि जी, हिननि रहवासियुनि जी ऐं हिननि मिसकिननि ग़रीबनि जी जेके बि हिन इलाइक़े जा माण्हू आहिनि जंहिंजी ज़मीन पाइजी वई आहे या उन्हनि जा घर दरिया पाए वियो आहे, उन्हनि जी हुकूमती सतह ते का बि मदद हिन वक़्तु ताणी न थी आहे। इन खां बि अॻु में मां कुझु वीडियोज़ अपलोड करे चुको आहियां। इन मुतालिक़ जंहिं दोस्त खे वधीक मालूमात करणी आहे मुंहिंजा इन खां पहिरियां कुझु वीडियोज़ अपलोड थियल आहिनि, उहे बि ज़रूरु ॾिसनि। उमेद कयां थो